रासन शहदादपुर विच दुर मोहम्मद फ़कीर जो उर्स मल्हायो वियो। इन हवाले सां तफ़सील हिन रिपोर्ट। असीं बरून भरसां मशहूर सूफ़ी शाइर ऐं वैरागी मांझी फ़कीर जे वालिद दुर मोहम्मद फ़कीर जे उर्स जे मौक़े ते मांझी फ़कीर जे आस्थाने ते मौजूद आहियूं। अचो त हिन मौक़े ते शरीक सियासी समाजी ऐं तसौफ़ जी प्रचार कंदड़नि खां अदीबनि ऐं शाइरनि खां पुछूं त संदन छा चवणु आहे। बाबा साईं जी वरसी आहे, ॾियारो आहे। असांजो जेको मक़सदु आहे सर मोहबत वारा गॾूं था। असांजे सूफ़ीज़म में न का ज़ात न का पात न कंहिंजे मतभेद खे कोन था ॾिसूं। सभु मोहबत वारा गॾु थियनि था, प्यार ॾियूं था, प्यार वठूं था। माशाअल्लाह बाबा सूफ़ी वैरागी जाम आहिनि मशहूरु जेके सिंध जा आहिनि। तमामु जेके वॾा वॾा नाला आहिनि सूफ़ी रागियुनि जा उहे बि मौजूदु आहिनि हिते। ज़िंदगी में उथबे जो तरीक़ो आहे जंहिं मुताबिक़ इंसानियत जो को सबक़ु आहे उहो हिननि तरीक़नि सां मिले। मज़हबी तौर ते हिते इंतहा पसंदी कतई गुंजाइश कोन्हे। हिक ॿिए खे बर्दाश्त जेको मादो आहे रवैयो आहे उहो हिन सूफ़ीज़म में जेको आहे मिले थो। हीअ सम्झाए थो पियो त भाई जिस्म जेको आहे उहो मरी सघे थो पर माण्हू जो किरदारु जेको आहे त ज़िंदा रहंदो आहे। जिस्म फना थी सघंदो, फना थींदो आहे, पर किरदारु माण्हू जो फना न थींदो आहे। किरदारु असांखे अहिड़ो रखिणो आहे जो पंहिंजे वतन सां मोहबत ऐं आम इंसान ज़ात सां मोहबत जेको आहे उहो कंहिं बि शख़्स जे किरदार खे सदाईं लाइ ताहत रखी सघे थो पियो। तंहिंजे करे असीं सूफ़ीज़म या पैगाम सिंध या सिंधी कल्चर इहे टई हिकिड़े शइ जा नाला आहिनि। इन्हनि जो पांधु झले असां सॼी दुनिया खे ॿुधाए सम्झाए सघूं था त इंसानियत जेकॾहिं आहे त उहा इन कल्चर में आहे। छाकाणि त असांखे पंहिंजा मुर्शिद जेके आहिनि, जेके सिंध जा दरवेश आहिनि, उहे असांखे ॿुधाए सम्झाए विया आहिनि त मज़हबी इंतहा पसंदी उहा इंसानियत न आहे। 300 साल पहिरियां सूफ़ी शाह इनायत शहीद जंहिं फ़िक्र खे पूरे जोश ख़रोश सां मीरापुर में उभारियो, अॼु उन सिलसिले खे खणी करे असां हिते मांझी फ़कीर जे हिन मेखाने ते गॾु थिया आहियूं, जिते लतीफ़ साईं जे हिकिड़े फ़कीर दुर मोहम्मद जो 19हों जेको आहे सो उर्स मुबारक आहे। काफ़ी सालनि खां मुंहिंजो हिते अचणु रहियो आहे ऐं हीउ जेको उर्स आहे बनस्बत ॿिए हंधि जेके असांजा सूफ़ी मेड़ा मेड़ाका थियनि था उन खां इन ॻाल्हि में मुख़्तलिफ़ आहे त हिते असां आज़ादीअ सां तसौफ़ जे बुनियादी मसइलनि ऐं तसौफ़ जे समाजी सियासी ऐं मुआशी सवालनि ऐं हिन वक़्तु दुनिया में तसौफ़ जी ज़रूरत आहे या न आहे, जेकॾहिं आहे त सूफ़ियत कहिड़ी तरह अॼोके इंसान सिंध पाकिस्तान खे दरपेश चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जे लाइक़ु आहे या न आहे, जेकॾहिं आहे त उनजो लाहे अमल कहिड़ो हुजणु खपे। इहे खुलेआम असां हिते बहस कंदा आहियूं ऐं हिते ही आम ख़ल्क़ जेका अक्सर हूअं राग ॿुधण जे लाइ अचे थी उहे बि असांजे इन्हनि ॻाल्हियुनि खे ॿुधनि था काफ़ी सालनि खां। उन सां आम इंसान जे शऊर जी आबियारी थिए थी। सिंध जी जेका सुञाणप ई उहा सूफ़ीज़म आहे, प्यार आहे, मोहबत आहे, मेठ आहे ऐं उन हवाले सां असां ॾिसूं था त असां वटि हिकिड़ी तमामु डिघी तारीख़ आहे। शाह लतीफ़ आहे, शाह इनायत आहे, सचल सरमस्त आहे, साईं GM सैद आहे, जिन सूफ़ीज़म जे हवाले सां फ़िक्री तौर ते त तमामु वॾो कमु कयो आहे, पर अमली तौर ते बि तव्हां ॾिसंदा त सूफ़ीज़म सिर्फ़ु चरस ऐं गांजो पी सुम्ही रहण जो नालो कोन्हे को। सूफ़ीज़म जो खेड़े सोखाए हारी तहरीक जो बि जेको आहे सो नालो आहे, जेका शाह इनायत शहीद सिंध जे अंदरि हलाई, पर उन जी शुरूआति उन हैदराबाद दखन खां कई, मुल्तान ताईं आयो, मुल्तान खां पोइ झोक शरीफ़ ते आयो ऐं झोक वारी सॼी जिदोजहद जंहिंमें किताब लिखनि था त बाबा हिकिड़ा माकड़ वांगुरु लश्करनि जा कटक आया जेके जिन कड़की पिया, पर उन्हनि खे सूफ़ी फ़कीरनि जेको आहे सो मोह ॾिनो, जिदोजहद कई ऐं सूफ़ीज़म जेको आहे उहो सिंध जे माण्हुनि जे रत में रोड़े थो पियो। ॻाल्हि ॿोल पाण ॿुधीसूं, संदन चवणु आहे त सूफ़ीज़म ऐं तसौफ़ में इंसानियत जो सबक़ु मिले थो ऐं हर इंसान खे सूफ़ीज़म ऐं इंसानियत तरफ़ ध्यानु ॾियणु खपे। कैमरामैन अब्दुल हकीम मंगीअ सां गॾु शाहद अली मंगी, KTN न्यूज़, शहदादपुर।